जी दोस्तों, असी आया हूँ हिकिड़ी शूटिंग ते ऐं ही तारीख़ी हवेली आहे जेका ज़िले शिकारपुर में आहे। शिकारपुर जे भरिसां ई जामड़ा ॻोठ सॾिबो आहे ऐं ही इंतिहाई शानदार क़िस्म जी हिन ते काशीगिरी थियल आहे। ही तव्हां मेन ॾिसो था ऐं फर्स्ट क्लास क़िस्म जा दरवाज़ा, उनजी काशीगिरी, गुलकारी, ही जेको हुनजो अंदरियों पोर्शन आहे, ही दरवाज़ा आहिनि ऐं हे दरियूं ॾिसी सघो था त केॾी फर्स्ट क्लास क़िस्म जो कमु थियल आहे। ऐं उन वक़्त जा जेके आहिनि दरवाज़ा ऐं दरियुनि जी जेकी कमु थियल आहे काठ जो, उहो माशाल्लाह ज़बरदस्त थियल आहे। ऐं ही जेको आहे जो अंदरियों विरांडो आहे, ही छित तव्हां ॾिसी सघो था, छित केॾी शानदार आहे। हिन ते इंतिहाई बहितरीनु क़िस्म जो काशी जो कमु थियल आहे। ऐं हीअ जेको ॿ दरियूं तव्हां ॾिसो था, इहो मथे पोर्शन माना डबल स्टोरी जेकी आहे उन मथे पोर्शन जा अथसि ही रोशनदान, ऐं हीअ प्लस दरियूं आहिनि जेके खुलनि थियूं पयूं ॿारहें हिसे ॾांहुं। ऐं हीअ हिन जा कमरा ऐं ॾिसो था तव्हां केॾो बहितरीनु क़िस्म जो उन दौर जो शीशो, उन दौर जी डिज़ाइनिंग ऐं बहितरीनु क़िस्म जो कमु जेको आहे उहो इंतिहाई बहितरीनु ऐं शानदार कारीगरी जो मुज़ाहिरो। ऐं असां जॾहिं हिते हिन लोकेशन ते पहुतासीं सची ॻाल्हि आहे त माना फस्ट टाइम इंतिहाई एंटीक क़िस्म जो कमु नज़र आयो। ऐं मूं चयो त तव्हां सां वंड करे छॾियूं, शेयर करे छॾियूं। ऐं हिन रिकॉर्डिंग ते मूंसां गॾु सिंध जा तमामु सुठा नाले वारा अदाकार जेके आहिनि, सो ॾिसो न केॾो ख़ूबसूरत शाइनी ऐं बहितरीनु क़िस्म जी लुक ॾियण वारो दरवाज़ो ऐं उनजो शीशो के उन दौर जो शीशो आहे जेको टुटो कोन्हे को, ऐं वॾी संभाल कयल आहे। ऐं तव्हांजा जेके मालिकान आहिनि हे तव्हां ॾिसी सघो था त हीउ केतिरो बहितरीनु क़िस्म जो कमु थियल आहे। ज़बरदस्त क़िस्म जी जेके आहिनि सो दरवाज़ा, काठ जो कमु बहितरीनु थियल आहे। ऐं आउं तव्हांखे ॾेखारियां त हे ॾिसो न केतिरो बहितरीनु क़िस्म जो लुक ॾिए थो। ऐं हिन हवेली खे तक़रीबन घणा साल थी विया आहिनि? हीअ हवेली 150 साल।